टंडूजाम में सालाना इंतखाबात साल 2021 प्रेस क्लब टंडूजाम के हवाले से हुए। जेकर वक्त ज़ाया करण खां बहितर आहे त पुराणनि ड्रेसनि में न वञे ऐं असांजी जेका कोशिशि हूंदी सभ खां पहिरियां इहा हूंदी प्रेस क्लब जी इमारत जेका आहे उहा नए सिर जोड़ाइजे ऐं उन लाइ जेको आहे मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे रूप में वठिजे ऐं प्रेस क्लब जी इमारत नए सिर जोड़ाए सघे। प्रेस क्लब में अंदरि बुनियादी सहूलियतूं हुजणु खपनि। जेतिरियूं वधीक सहूलियतूं असां कोशिशि कंदासीं त वधि खां वधि बुनियादी सहूलियतूं मुहैया करे सघूं, जीअं सुठे नमूने सां वेही बि सघनि सभु मेंबर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस का थिए थी या को प्रोग्राम थिए थो या का तकरीबा थियनि उन जे लाइ जॻह जो इंतज़ाम थी सघे, उहो को माहौल ओड़ो जुड़ी सघे। नंबर 3, प्रेस क्लब जो अकाउंट जो हिकु अहम मसइलो आहे। पोइ भेरे बि असां कोशिशि कईसीं, हिन दफ़े बि असां उन लाइ तमामु कोशिशि बि कंदासीं ऐं असांजी इहा सोच आहे त काबीना जी मंज़ूरी सां इन जे लाइ अकाउंट जे लाइ असां क़ानूनी वेड़ विढ़ूं, को वकील हायर करे बि असां प्रेस क्लब जो अकाउंट खोलाए वञूं त इहो असांजी हिकु वॾी कामयाबी हूंदी। प्रेस क्लब टंडूजाम में कुझु माण्हू जेके आहिनि से प्रेस क्लब टंडूजाम जो प्लेटफॉर्म इस्तेमालु करे, ग़लति नालो इस्तेमालु करे ऐं किथे ज़ाती मफ़ाद वठनि था, किथे प्रेस क्लब खे बदनाम करण जी कोशिशि कंदा। असांजी कोशिशि हूंदी त प्रेस क्लब जो प्लेटफॉर्म कंहिंजे लाइ बि बिशमूल मूं समेत कंहिंजे लाइ बि ग़लति किथे बि नालो इस्तेमालु न थिए प्रेस क्लब प्लेटफॉर्म जो। ऐं प्रेस क्लब टंडूजाम खे असां टंडूजाम शहर जे अहम इशूज़ ते इंक्रोचमेंट हुजे या वाटर सप्लाई जो मसइलो हुजे या ड्रेनेज जा मसइला आहिनि, ॿिया जेके अहम इशूज़ आहिनि उन ते कोशिशि कंदासीं प्रेस क्लब प्लेटफॉर्म इस्तेमालु करे ऐं शहरनि खे मोबिलाइज़ेशन कंदासीं ऐं शहर जा अहम मसइला लेकिन हाईलाइट करे उजागर करे शहर जा मसइला हल कराइण जी कोशिशि कंदासीं। तव्हां सभिनी जो साथ घुरिजे, तव्हां सभिनी जो महिरबानी। टंडूजाम में सालाना इंतखाबात साल 2021 प्रेस क्लब टंडूजाम के हवाले से हुए, जिसमें बिना मुकाबले कामयाब होने वाले साथी हैं प्रेस क्लब टंडूजाम के, जिनमें औरंगजेब भुट्टो सदर, मुस्तनसर अली जमाली जनरल सेक्रेटरी, राव हामिद गोहर नायब सदर, मुश्ताक मक्सी जॉइंट सेक्रेटरी, शौकत पांवर खजांची इत्तलात सेक्रेटरी, इमरान सोहो मुंतखब हो गए, जिनकी जीत की खुशी में दोस्तों ने एक दूसरे को फूलों के हार पहनाए और मुबारकबाद दी। रिपोर्टर मुंसिफ अहमद तालपुर के साथ अली जाफरी सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।